अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार माया गज़ाला। अब सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं संदसि जानिसार साथियुनि जी अज़ीम क़ुर्बानी जी यादि में सिंध समेत सॼी दुनिया में आशूर जो ॾिहाड़ो मज़हबी अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाए पियो वञे। सिंध समेत मुल्क जी कुंड कुड़छ में मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढिया पिया वञनि। अज़ादारी करे करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। सिक्योरिटी जा गैर मामूली इंतज़ाम। मुल्क जे 70 ज़िलनि में मोबाइल फोन सर्विस जुज़वी तौर बंद। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी। कराची में 10 मुहर्रमुल हराम जो नश्तर पार्क खां निकतल मरकज़ी मातमी जुलूस मंज़िल ॾांहुं रवांधमा। मातमी जुलूस रिवायती रस्तनि सदर जे एम्प्रेस मार्केट ऐं तिब्बत सेंटर खां थींदो। इमाम बारगाह हुसैनिया ईरानिया खारा दर वटि नहर थींदो। एम.ए. जिना रोड ते मातमी जुलूस जे रिवायती रस्तनि खे कंटेनर लॻाए सील कयो वियो। जुलूस वारनि इलाइक़नि में मोबाइल फोन सर्विस जुज़वी तौर मुअतल। 10 मुहर्रमुल हराम के सिलसिले में हैदराबाद, यामशोरो, शहीद बेनज़ीराबाद, मीरपुर खास, ठट्टे, बदीन, दादू, घोटकी, जैकबाबाद, कशमोर, कंदरकोट, कंबर, शहदाद कोट, सखर, खैरपुर, लाड़काने, मटियारी, नौशेरा फिरोज, सांगढ़, शिकारपुर, टंडो अलियार, टंडो मोहम्मद खान, थरपारकर, उमरकोट, सिजावल ज़िलनि जे नंढनि वॾनि शहरनि में भी मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस कढण जो सिलसिलो जारी। अज़ादार ज़ंजीर ज़नी, सीना ज़नी करे रहिया आहिनि। चाकुनि ऐं खंजरनि जो भी मातम कयो पियो वञे। टांडनि ते मातम कयो वियो। सबीलुनि ऐं न्याज़ लंगर जो सिलसिलो जारी। अहिड़ी में 10 मुहर्रमुल हराम जो करबला मौला जो ताज़ियो सैयद हैदर शाह हक़ानी जे पिण तां बरामद थी रहियो आहे। मातमी जुलूस रिवायती रस्तनि खां थींदो। करबला जीटी रोड स्टेशन रोड खां थींदो। स्टेशन भरिसां नहर थींदो। करबला मौला जे ताज़िए खे कुल्हो ॾियण ऐं ज़ियारत करण लाइ मुल्क जी कुंड कुड़छ खां हज़ारनि जी तइदाद में अज़ादार पहुतल। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। पाक फ़ौज जी 3 कंपनियुनि खे हाई अलर्ट रखियो वियो। 10 मुहर्रमुल हराम के सिलसिले में इस्लामाबाद, लाहौर, पेशावर, कोयटा में भी मजलिसूं बर्पा करे मातमी जुलूस बरामद कया विया। हर पासे या हुसैन जूं सदाऊं। सिक्योरिटी जा गैर मामूली में असांजे लाइ पैगाम आहे त ज़ुल्म ऐं ॾाढ ते ॿधल बातिल निज़ाम ख़िलाफ़ हक़ ऐं सचाई जो अलम बुलंद करणु घुरिजे। मुसलमान उम्मत के हक़ ऐं सदाकत दीन जी बका ऐं हथी वठाइण लाइ यमी मुक़ाबलो करणु घुरिजे। सदर डॉक्टर आरिफ अलवी जो पैगाम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾोहिटे करबला जे तपियल मैदान में हक़ जे लाइ क़ुर्बानी त ॾिनी, पर बातिल कुवतुनि अॻियां सिर न झुकायो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत असांजे लाइ मशले राह ऐं अज़ीम दर्स आहे। हज़रत इमाम हुसैन ऐं संदसि जानिसारनि जी क़ुर्बानी क़यामत ताईं इंसानियत लाइ रोशनी जो रस्तो आहे। करबला वारनि ॿुधायो त सच जे लाइ विढ़ंदड़ पंहिंजा सिर त कटाए सघनि था, पर झुकी नथा सघनि। अॼु मुल्क में हक़ ऐं बातिल जे विच में छिकताण फ़ैसिलाइते मरहले में दाख़िल थी चुकी आहे। पीपी चेयरमैन ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो आशूर जे उत्तर वज़ीरिस्तान के इलाइक़े मीर अली में पाक फ़ौज जे काफ़िले ते आपघाती हमलो, 4 जवान शहीद। ISPR मूजिब शहीदनि में लांस नाइक शाज़ेब, लांस नाइक सजाद, सिपाही उमेर ऐं सिपाही खुरम शामिल। ISPR जे बयान में चयो आहे त पाक फ़ौज दहशतगर्दी जे नासूर खे ख़त्म करण लाइ पुरअज़्म आहे। बहादुर जवाननि जूं क़ुर्बानियूं रायगाह न थींदियूं। सदर डॉक्टर आरिफ अलवी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी, वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह, अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी, इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण पारां बम हमले जी मज़म्मत।
मौसमियात खाते तरफ़ां अॼु खां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में 13 अगस्त ताईं तेज़ बरसात जी अॻकथी। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, टंडो लैया, ठट्टो, बदीन, थरपारकर, कंबर शदाकोट, दादू, जेकबाबाद, जामशोरे, सांगड़ ऐं ॿियनि शहरनि में मींहुं पवंदो। मीरपुर माथेले जी लेबर कॉलोनी में बिटो क़तल। जवाबदार हनीफ माछी पंहिंजी भाॼाई यास्मीन ऐं मीर मोहम्मद गडानी खे कार इल्ज़ाम हेठि गोलियूं हणी क़तल करे छॾियो। जवाबदार फरार। कराची जे कोरंगी वारे इलाइक़े में पुरस्रार नमूने गोली लॻण सबबि खानवाहन वासी नौजवान फौत थी वियो। निजी सिक्योरिटी कंपनी जो गार्ड साजिद अली शेख जो मड़ खानवाहन आंदो पियो वञे। संदसि घर में कोहराम मची वियो। सखर जे इलाइक़े संगरार मां 1 साल अॻु अगवा थी वियल नींगरी प्रिया कुमारी खे पुलिस बाज़ियाब कराइण में नाकाम। सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस जे नोटिस बावजूद नींगरी खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। वारिस परेशान। ऐं मुड़ी शाख भरसां ॻोठ अब्दुल हकीम मज़ारी में नींगरी रेणी केनाल में ॿुॾी फौत थी वई। नींगरी जो लाश घर पहुचण ते रोज राड़ो मची वियो।